ते अहम ख़बर शामिल कंदासीं। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त नाज़ुक वक़्त में सीनियर क़यादत खे तकरारी बणाइण जी कोशिश अफ़सोसनाक आहे। ISPR PTI चेयरमैन इमरान ख़ान जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पाक फ़ौज में PTI चेयरमैन इमरान ख़ान जे बयान ते घणी कावड़ ऐं ॾुख जी लहर छाइण लाइ पाक फ़ौज क़ौम जी हिफ़ाज़त ख़ातिर जानियूं क़ुर्बान करे रही आहे। ISPR जो वधीक चवणु आहे त नाज़ुक वक़्त में सीनियर क़यादत खे तकरारी बणाइण जी कोशिश अफ़सोसनाक आहे। पाक फ़ौज मेरिट ते यकीन रखे थी। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं पिया। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त नाज़ुक वक़्त में सीनियर क़यादत खे तकरारी बणाइण जी कोशिश अफ़सोसनाक आहे। ISPR PTI चेयरमैन इमरान ख़ान जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त पाक फ़ौज में PTI चेयरमैन इमरान ख़ान जे बयान ते घणी कावड़ ऐं ॾुख जी लहर छाइण लाइ पाक फ़ौज क़ौम जे हिफ़ाज़त ख़ातिर जानियूं क़ुर्बान करे रही आहे। ISPR जो वधीक चवणु आहे त नाज़ुक वक़्त में सीनियर क़यादत खे तकरारी बणाइण जी कोशिश बि अफ़सोसनाक आहे। पाक फ़ौज मेरिट ते यकीन रखे थी।